सजणों, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत हक़ मौजूद। महबूबो अॼु बि अची हाज़िर थिया आहियूं अव्हां जी ख़िदमत में। जेको हाल सो प्रिया नाल दोस्तन खे इनवाइट करे वठूं। नकाश बलोच बेहतरीन शायर असांजो महबूब उहो अची वियो आहे। एहसान अली रिंद सदा मौजूद महबूब साईं कुर्बन लख लाइक़। ज़फ़र हिकिड़ो सिंध टीवी जो ब्यूरो चीफ ऐं मुंहिंजो महबूब यार उहो बि आयो आहे। एहसान अली रिंद साईं बिस्मिल्लाह। राह बबड़ो साईं बि आयो आहे। शबीर अली मल्लाह बिस्मिल्लाह भले करे आया। मिस्री 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 सदा मौजूद प्यारा। सफ़ीउल्लाह चांडियो सैफुल्लाह चांडियो। फ़कीर असदुल्लाह संजराणी हक़ साईं सदा हक़ साईं कुर्ब सदा मौजूद सैफुल्लाह साईं। अली दर खोड़ो महबूब साईं पेरनि ते हथ बाबा। तालिब हुसैन हक़ मौजूद प्यारा। जी लतीफ़ अल्ताफ़ हुसैन लगारी बिस्मिल्लाह। अब्बा जियो ज़फ़र जियो चवई। मुश्ताक चांडियो बिस्मिल्लाहियूं लख कुर्ब। दोस्त अची विया आहिनि ऐं दोस्त ईंदा। असल में बरहक जिए सिंध सदा जिए नकाश साईं सदा जिए। सभई दोस्त अची विया आहियो। अव्हां जा एहसान लख लाइक़ ईंदा आहियो। केतिरा दोस्त मूं महसूसु कयो आहे त हज़ारनि में दोस्त ॾिसनि था। जिए सिंध सदा जिए सिंध नाले भाई जिए लतीफ़ सदा जिए लतीफ़। दयाराम साईं बि अची विया आहिनि बिस्मिल्लाह भले करे आयो। अल्ताफ़ हुसैन लगारी फ़कीर असदुल्लाह हक़ साईं। असद मंगरियो बिस्मिल्लाह असद साईं बिस्मिल्लाह भले करे आयो जी करे आयो। दोस्त ईंदा था वञनि। सुहिणी पारस अदी तूं ख़ुशि आहीं चङी भली सभु ख़ैरु तबियत ठीकु अथई तूं अलाए किथे आहीं ख़ुशि हुज सदाईं। वालेकुम सलाम अब्दुल गफ़ूर चांडियो बि अची वियो आहे। शौकत अब्बास बंबरो उहो बि अची वियो आहे बिस्मिल्लाह भले आयो जी आयो सदा आयो। काल्ह असां सुर सुहिणीअ मां बिस्मिल्लाहियूं अली दर साईं बिस्मिल्लाहियूं। नूर मोहम्मद चांडियो बिस्मिल्लाह भले करे आयो। काल्ह असां सुर सुहिणीअ जो दास्तान पहिरियों उहो मुकमिल कयो हो। दयाराम साईं बिस्मिल्लाहियूं सदा जी मुर्शिद लतीफ़ उहो दास्तान असां पढ़ी पूरो कयो हुयो ऐं उहो असांजे ॿिनि हिसनि में दास्तान हलियो हुयो। अॼु असां सुहिणीअ जो दास्तान 2 पढ़ंदासीं ऐं मक़सदु सदाईं बयानु कंदो ईंदो आहियां त लतीफ़ साईं खे पाण छो था पढ़ूं। लतीफ़ साईं सलामत हुजो अबा सुहिणी तूं सलामत हुजी सदाईं ख़ुशि हुजी प्यारी तूं सदा ख़ुशि हुज भेण। सारंग लतीफ़ बि अची वियो आहे बिस्मिल्लाह। इहो सारंग लतीफ़ अलाए मूं वारो अलाए कहिड़ो हाओ तूं ख़ुशि आहीं भलो ॾाढो हक़ साईं हक़ नूर मोहम्मद साईं हक़ बिस्मिल्लाह। दोस्त अचनि पिया ऐं सुहिणी बि ख़ुशि आहे फस्ट क्लास लॻी पई आहे। सुहिणी लतीफ़ त ॿुध न। मंज़ूर चांडियो मारफाणी बिस्मिल्लाहियूं किबला बिस्मिल्लाहियूं भली करे आया। तूं बि लतीफ़ साईं खे ॿुधंदी कर ज़रूरी अथई तोखे अचे बि थो लतीफ़ साईं तुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी आहे। सो महबूबो लतीफ़ साईं जो फ़िक्रु असांजे लाइ एतिरो ज़रूरी आहे जो जीअं कंहिं फ़र्द जे लाइ ऑक्सीजन जो हुजणु ज़रूरी आहे। नसीबुल्लाह मस्तोई साईं बिस्मिल्लाह। सारंग लतीफ़ साईं बिस्मिल्लाह। जे कंहिं फ़र्द कंहिं इंसान जे लाइ कंहिं जानदार जे लाइ साहु खणणु ज़रूरी आहे तीअं लतीफ़ साईं असांजे लाइ ज़रूरी आहे। लतीफ़ साईं एतिरो अहम आहे असांजे लाइ छाकाणि त असांजे हज़ारे सालनि जी तारीख़ ऐं हज़ारे सालनि जो जेको फ़िक्रु आहे उहो लतीफ़ साईं वटि आहे। बाक़ी जेके बि फ़िक्र आहिनि उहे दरअसल लतीफ़ साईं जी पोइलॻी जो नालो आहिनि। जेके बि फ़िक्र असांजी सिंध में तव्हांखे महसूसु थियनि था। ऐं लतीफ़ साईं दुनिया जो उहो मुफ़क्किर आहे जेको न रुॻो हिन पंहिंजे ख़िते पंहिंजे सिंध धरती जी नुमाइंदगी कंदड़ आहे पर पूरे आलम इंसानियत जी नुमाइंदगी बि कंदड़ आहे। ऐं हुन वटि हिकिड़ो अहिड़ो समाजी साइंस जो हिकिड़ो अहिड़ो फार्मूलो मौजूदु आहे समाजी साइंस जो जेको हिन ख़िते जे अहंजनि खे त दूरि करे थो पर पूरे आलम जेको हिन वक़्तु वॾे बहिरान जे वर चढ़ियल आहे। पूरी दुनिया हिन वक़्तु तमामु वॾे बहिरान जे वर चढ़ियल आहे
असांजी सिंध बि वॾे बहिरान जे वर चढ़ियल आहे। अलमियो इहो आहे जो अॼु मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त गोली सस्ती आहे, हा बिल्कुलु सुहिणी, हलंदड़ वक़्त में हुनजी घुर्ज बि आहे, तमामु घणी घुर्ज आहे, बे न पर तमामु घणी, इंतिहाई। साईं वालेकुम सलाम मंज़ूर साईं, तमामु घणी ज़रूरत आहे असांखे लतीफ़ साईं जी। सची बची असीं फ़िक्री तौर ते फ़र्क़ु हिकिड़ो साईं बिस्मिल्लाह, सुमरो ज़ाए साईं बिस्मिल्लाह, सची बची असीं फ़िक्री लिहाज़ खां निंधण का यतीम बेयारो मददगार थी चुका आहियूं। ऐं नकाश बलोच जी ॾाढी सुहिणी ॻाल्हि त लतीफ़ साईं हयाती जो ज़ामिन आहे। सच पुछो न रुॻो फ़र्द जी हयाती जो ज़ामिन आहे, पर असांजी क़ौमी, असांजे समाजी, असांजे इज्तमाही वहदत, जियापे, वकार, इन जो बि ज़ामिन आहे। अयाज़ महर बिस्मिल्लाह बाबा, लख लाइक़ तुंहिंजे अचण जा लख कुर्ब, उन जो बि ज़ामिन आहे। मोहम्मद ज़ुहैब बची वियो आहे, ॾिसूं ॿुधूं था, मंज़ूर चांडियो साईं, लख लाइक़ लख थोरा, त हू असांजे लाइ ऑक्सीजन जो दर्जो थो रखे। अॼु मूं हिकिड़ी पोस्ट रखी हुई त गोली सस्ती आहे, अटो महांगो आहे। ऐं अॼु पोस्टूं मूं पढ़ियूं सोशल मीडिया ते, ख़बरूं ॿुधमि त अटो 70 रुपया किलो थी वियो आहे। ऐं असांजे ॿारहाड़ियुनि में जेका मज़दूरी वीचारा मज़दूर कनि था, क़ुर्बान पवनि, भले करे आया, सदा मौजूदु आया साईं, उहे वीचारा 200 रुपया ॾियारी कमाइनि था। उनजे घर में 8 खां 10 भाती आहिनि, 2 खां 250 उन्हनि जी जेका ज़रई मज़दूरी आहे उन में उहो कनि था। अंदाज़ो अव्हां करियो, शौकत अब्बास भाण बंभरो बिस्मिल्लाह साईं, आमीन कुर्ब लख लाइक़, जावेद अली पल नवाब शाह बिस्मिल्लाह, हक़ सच लतीफ़ जिए लतीफ़ कुर्ब साईं, कुर्ब लख लाइक़, काका आशिक़ अली साईं बिस्मिल्लाह, भले करे आया, तव्हां आयो। त हाणे जिथे 200 रुपया शाद बोदाणी लतीफ़ी बिस्मिल्लाह बाबा, हक़ मौजूद कुर्ब। अॼु सुबुह जो अंब गोपांग ससुई पढ़ी, सची बची जेसिताईं उहो पढ़ंदो रहियो तेसिताईं मुंहिंजा नेण टिमंदा रहिया। हमीद काशीगर असांजो पढ़ियो लिखियो दोस्त, शायदि पुलिस डिपार्टमेंट में नौकिरी अथसि, उहो बची वियो आहे। मूसा लाखो बिस्मिल्लाह बाबा, भले करे आए, जी करे आए, तुंहिंजा कुर्ब जो असांजे प्रोग्राम में शरीक थियो हुई। सो जिथे 200 रुपया मज़दूरी कमाईंदड़ हुजे, घर में 8 भाती हुजनि, ऐं अमीर खिते जो वारिस हुजे, अमीर धरतीअ जो धणी हुजे, जेका धरती हिन समूरे मुल्क खे रुॻो सुई गैस जो 70% कंट्रीब्यूट कंदी हुजे, 70% मुहैया कंदी हुजे, ऐं वसीलनि सां मालामाल धरती, जंहिं वटि वसीलनि जो का खोट न हुजे, जंहिं वटि वसीलनि जो को मसइलो ई न हुजे, उहा धरती, उन धरतीअ जो फ़र्दु, उन धरतीअ जो माण्हू, उहो 2 वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान हुजे। ऐं अयूब खोसो साईं बिस्मिल्लाह असांजो कमाल दर्जे जो शाइर आहे, महबूब आहे, उहो बि अची वियो आहे। ऐं सारंग ॿपड़ बि अची वियो आहे, ऐं दोस्त ज़ुल्फ़कार अली चांडियो बिस्मिल्लाह साईं, इहे दोस्त अची विया आहिनि सभई, हुननि जा कुर्ब उहे आया आहिनि। वक़्तु कढो था अव्हां, ऐं वक़्तु अव्हां जी मजबूरी आहे, यादि रखी छॾिजो। जेकॾहिं जीअणु चाहियो था इज़त वक़ार ऐं पंहिंजे अज़मतुनि सां जीअणु चाहियो था, त पोइ इहो अव्हां जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त अव्हां हिमत ऐं पंहिंजे वक़ार सां जियो ऐं फ़िक्र लतीफ़ खे ॿुधो। इहो इंतिहाई ज़रूरी आहे अव्हां जे लाइ, तमामु ज़रूरी आहे। सो मुंहिंजा महबूबो, असां जेका कल्ह गुफ़्तगू कई हुई, सुहिणी ऐं मिहार जो जेको पहिरियों दास्तान असां पढ़ियो हुयो, उन दास्तान में असां मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ मामला, उहे असां ज़ेरे बहस आंदा हुआ। ऐं अॼु असां दास्तान ॿिए में था हलूं, ऐं दास्तान ॿिए में लतीफ़ साईं जंहिं कमाल कारीगरी सां, हिकिड़े वॾे आर्टिस्ट जी हैसियत सां, ऐं हिकु कमाल दर्जे जे फिलासफ़र जी हैसियत सां, ऐं समाज जे नब्ज़ शनास जी हैसियत सां, जंहिं नमूने सां समाजी हालतुनि खे चिटे थो लतीफ़ साईं, सच पुछो त उहा अंत ऐं हैरानगी जी ॻाल्हि आहे त अहिड़ो को मुफ़क़िर ईअं समाजी हालतूं चिटे सघे थो, सो बि अलामतीअ तजरीजी अंदाज़ में। अब्दुल मजीद साईं बची विया आहिनि, ऐं ग़ुलाम बलोच बची विया आहिनि, असलम शाह दादा साईं बिस्मिल्लाह, सदा जिए लतीफ़, नकाश बि सिंध खे पैरासाइट कंध में लॻल आहे। बिल्कुलु नकाश सही थो चवे। हबीबन हेकार मझां महर सॾु कयो, सुमरो ज़ाहि थो बैत चवे, हबीबन हेकार मझां महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार न, पर सो मूं सभु ॼमार, ओरड़ इहो ई थियो। कुर्ब सुमरो साईं, कुर्ब लख लाइक़ अब्दुल मजीद, सदा मौजूदु प्यारा,
ग़ुलाम शबीर लगारी ॾिसे पियो लख कुर्ब, आसिफ़ बलोच बि ॾिसे पियो लख कुर्ब, हुन जा गुलमोहन चांडियो बिस्मिल्लाहियूं साईं बिस्मिल्लाहियूं, कीरियो आफ़्ताब बिस्मिल्लाह, हा सलाम मुहतरम वालेकुम सलाम कीरियो आफ़्ताब। सो जंहिं नमूने सां समाजी हालति जेका हिन खिते जी लतीफ़ साईं अॼु खां पोणा 4 सदियूं अॻु जेका बयानु कई आहे, सच पुछो जॾहिं असीं उनखे अॼु पढ़ूं था त असां हैरान थियूं था त हीउ कहिड़ो मुफ़क्किर आहे, हीउ कहिड़ो ॾाहो आहे, हीउ कहिड़ो आलिम आहे जेको ईंदड़ सदियुनि ताईं उन्हनि सभिनी समाजी हालतुनि जो इदराक रखंदड़ आहे त हीअं हीअं बि थियणो आहे, मुंहिंजे वतन मुंहिंजी धरती ऐं मुंहिंजे खिते सां हीअं हीअं बि थियणो आहे, ऐं उनजो हू इदराक रखे थो। इहा केॾी वॾी ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। हा महिमान आयो आहे दोस्तो, हा उनखे चयो त उहा ॻाल्हि पंहिंजो लाइव आहे, प्रोग्राम में लाइव आहे, ऐं पंहिंजो पुॼां त अचे हितां दर खोले। सो मुंहिंजा महबूबो को महिमान आयो आहे, अल्ताफ़ साईं बिस्मिल्लाहियूं, भले करे आयो, जी करे आयो, लख कुर्ब जा। मुंहिंजो दोस्त आहे लतीफ़ लिगारी, उहो आयो आहे दर पियो खड़काए। सो ऐं उनखे अॻियां विहारियां थो, कावड़ अचो कावड़ हलिया अचो, पोइ हिन पासे हलिया, पोइ हुतां हली वियो, ऐं दोस्तनि सां लाइ विया, थोरो उन्हनि सां गुफ़्तगू करे वठां त पाण कचहरी कयूं था। लख कुर्ब। अरशद जमाली वालेकुम सलाम मुंहिंजा महबूब, लख कुर्ब तव्हांजा। सो असां इहा बि गुफ़्तगू कई त जीअं समाजी हालतुनि खे लतीफ़ साईं जंहिं अंदाज़ सां चिटियो आहे, उहो एॾो त ग़ैरमामूली आहे, ऐं एॾो त उन में आर्ट आहे, हिकिड़ो एॾे फ़नी अंदाज़ में लतीफ़ साईं उन्हनि समाजी हालतुनि खे चिटियो आहे जो पोणा 4 सदियूं गुज़रण खां पोइ बि लॻे ईअं थो त लतीफ़ साईं अॼोके दौर में रहंदड़ आहे ऐं अॼोके दौर में रहे पियो। पाण जेको गुज़िरियल 2-3 ॾींहंनि में सुरसोणी जे पहिरें दास्तान खे मस छॾाए सघिया हुआसीं, अॼु पाण ॿिए दास्तान में दाख़िल थियूं था, ऐं उते जंहिं नमूने सां लतीफ़ साईं समाजी हालतुनि खे चिटिरे थो, हाणे हुन जूं ॿियूं रूहानी तसौफ़ी फिलासाफ़िकल पासा पंहिंजी जाइ ते आहिनि, उन्हनि में अलॻि अलॻि उहे उन ते बहस बि करे सघिजे थो, उन ते डिस्कस बि थी सघे थो, पर पाण कोशिशि करियूं था त लतीफ़ साईं सुहिणीअ में समाज खे कीअं थो ॾिसे, ऐं उन समाज में जेको जबर ज़ुल्म इस्तेहसाल ऐं जेके ज़्यादतियूं आहिनि हुक्मराननि तरफ़ां मुख़्तलिफ़ तबिक़नि तरफ़ां जेके आम ख़ल्क़ सां जेके ज़्यादतियूं आहिनि उन्हनि खे कीअं थो ॾिसे, ऐं उन्हनि जाबरनि उहे जेके फाशिस्ट आहिनि उन्हनि खे लतीफ़ साईं कहिड़नि नालनि सां सॾे थो, कीअं सॾे थो। लतीफ़ साईं करगल कोच कुन घणा जिते जर वागूं जीअं आहिनि। असां हीउ समाज हिकिड़ो दरिया हुआ, उन दरिया अंदरि जेके शयूं आहिनि उहे करगल आहिनि, कोच आहिनि, कुन घणा आहिनि, ऐं उते वागूं आहिनि, तमामु घणा वागूं आहिनि। पाण उछले आब में वह सिर विधा आहिनि, जेके आशिक़ आहिनि, जेके इनकलाबी आहिनि, जेके तब्दीली चाहिनि था, ऐं जेके पंहिंजे समाज खे हसीन ॾिसणु चाहिनि था, सुहिणो ॾिसणु चाहिनि था, उहे पंहिंजो पाण खे आब में पाणीअ में उछलाए विझनि था, ऐं उहा परवाह नथा कनि त मूंसां छा थियणो आहे। मथे कुन आहिनि, करगल आहिनि, तमामु घणा जानवर आहिनि। उहे जानवर केरु आहिनि? जेके असांजो इस्तेहसाल कंदड़ आहिनि, जेके असांखे फुरींदड़ आहिनि, जेके असांजो ग़लति इस्तेमालु कंदड़ आहिनि, उहे सभु उहे करगल आहिनि, कुन आहिनि, उते वागूं आहिनि। उहे सच पुछो त लतीफ़ साईं कहिड़ी कमाल दर्जे जी जेका आहे सा उहा तशरीह कई आहे, कहिड़े कमाल दर्जे सां उहा सॼी तस्वीर चिटी आहे। इहो हिकिड़ो ग़ैर मामूली आहे। लहरियूं लंघियाई लुत्फ़ सां लतीफ़ चए, इहा जजमेंटल सिट आहे, फ़ैसिला कुन सिट आहे, जिते लतीफ़ साईं फ़ैसिलो ॾिए थो त इहे सभई जेके सूर हुआ उहे लुत्फ़ सां सुहिणी लंघे वई, तमामु घणे प्यार सां उहो लंघे वई। छाकाणि त तव्हां जॾहिं तब्दीली जो सोचियो था, जॾहिं तव्हां तब्दीली जी ॻाल्हि करियो था, त उन में तव्हांखे तब्दीली सां मुहबत थी हुजे, तव्हांखे तब्दीली सां इश्क़ थो हुजे, ऐं उन इश्क़ जे नतीजे में जॾहिं अव्हां उन तब्दीली जे लाइ जिदोजहद करियो था, हिकिड़े मुनज़्ज़म हिकिड़े तंज़ीमी अंदाज़ में जॾहिं अव्हां जिदोजहद करियो था, त अव्हां तब्दीली जे बिल्कुलु वेझो अचो था ऐं तब्दीली हासिलु करे रहो था। ऐं पोइ उहे जेके कुन आहिनि, उहे जेके वागूं आहिनि, उन्हनि वागुनि खे अव्हां शिकस्त ॾियण जी पोज़ीशन में अची वञो था। दहशत दम दरिया में, हिन समाज में दहशत आहे,
तमामु घणी हीउ जेको दरिया आहे दरअसल लतीफ़ साईं हुनखे समाज सॾे रहियो आहे। दहशत दम दरिया में जिते सटाणा सीसार सीसार ख़तरनाक क़िस्म जा पाणीअ जा जानवर थींदा आहिनि। बेहद बागू बहर में हैबतनाक हज़ार सारियां कान शरीर में ताक़त तव्हां धार। तव्हां जो केरु आहे, मक़सदु आहे या मंज़िल आहे, मक़सदु आहे जेको तव्हांजे शऊर तय कयो आहे। साड़ जाम सतार सिगो रस सीर में साड़ इनकलाब आहे, साड़ तब्दीली आहे, उनखे सॾे थो। उहो जेको तालिब आहे उहो उनखे सॾे थो। दहशत दम दरिया में जिथे कड़को कुन करे तोॾी ताकुन विच में मथां वीर वरे। आओ साहड़ मुंहिंजा सुपरी पिरतां पेर भरे हादी हथ धरे उन मां उकारियं। दहशत दम दरिया में जिथे कुननि जो कड़को आहे इन पार जो दिल अंदर धड़को। भञी सिक सैयद चए सीर संदो सड़को वाली कज वड़को त ॿार लंघिया बाजसी। दहशत दम दरिया में जिते जायूं जानारनि न को संदो सीर जो मप न मलाहनि। यानी अहिड़ी दहशत आहे जो मलाह बि उते मुंझी था पवनि, जेके पाणीअ जा बादशाह आहिनि, जेके बहर जा बादशाह उहे बि मुंझी था पवनि। दरिंदा दरिया में वाका कयो वरनि सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि। पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मझां तन को जो कहर कुननि में विया की न वरनि उते अड़तारुनि साड़ सीर लंघाए तूं। दरहड़ धौंस दरिया में जिथे लहरियूं कनि लोड़ा सईं अचे समुंड में थिया सीणाया सोड़ा। जे तारू हुआ तोड़ा तिन हरबो भायो हिकिड़ो। हाणे इहो वरी जेके तारू हुआ तोड़ा हरबो भायो हिकिड़ो, जेके तारू हुआ इनकलाब जे लाइ असांखे सम्झ खपे, दानिश खपे, अकुल खपे। लतीफ़ साईं चए थो जेके बि ॾाहा हुआ, जेके सम्झ भरिया माण्हू हुआ, उहे उन्हनि पंहिंजनि पाण जहिड़नि माण्हुनि खे गॾु करे हिकु वॾो ऑर्गनाइज़ेशनल स्ट्रक्चर जोड़े ऐं उनखां पोइ उन समुंड खे लतीफ़ साईं हाणे इते वरी दरिया बजाए समुंड जी ॻाल्हि थो करे, तमामु वसी तनाज़ुर में ॻाल्हाए थो। उते उहो समुंड पार पइजी विया, यानी उन पंहिंजी मंज़िल ते वञी पहुता। उन जे लाइ सभ खां परियां जेका समाजी हालत हुई, जंहिंमें वागू आहिनि, सीसर आहिनि, जंहिंमें तमामु कुन आहिनि, गहरा कुन आहिनि, जंहिंमें माण्हू ॿुॾी हलियो थो वञे, तबाह बर्बाद थी थो वञे। उन सॼी जेका सिचुएशन आहे, मिसाल तौरु असां हीअं ॾिसूं शयुनि खे, मामलनि खे असां हीअं ॾिसूं। असां जॾहिं कुन जी ॻाल्हि कयूं था, असीं जॾहिं वागू जी ॻाल्हि कयूं था, असीं जॾहिं मच्छ जी ॻाल्हि कयूं था, असीं जॾहिं सेसर जी ॻाल्हि कयूं था, ऐं इहे जेके पाणीअ जा ख़तरनाक जेके जानवर आहिनि उन जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त असांखे समाज में अचणु घुरिजे। हीउ जेको भोतार आहे, हीउ जेको वॾेरो आहे, जेको असांखां वोट वठी थो वञे, उहो वागू न आहे जेको असांखां असांजे मार्फत असांजे अख़्तियार सां उहो इक़्तदार धणी थिए थो, पर मोट में असांखे जॾहिं कुझु बि नथो ॾिए त पोइ उनखे वागू न सॾींदासीं त असां ॿियो छा सॾींदासीं? उनखे सीसर न सॾींदासीं त असां उनखे छा सॾींदासीं? हुकूमतूं ऐं रियासतूं जॾहिं पंहिंजे अवाम जे बुनियादी हक़नि ऐं हक़नि जो हिकिड़ी तमामु वॾी तशरीह आहे। मुंहिंजो दोस्त अची वियो आहे, तंहिं करे आउं मुख़्तसिर कंदुसि, तमामु मुख़्तसिर अॼु पंहिंजी गुफ़्तगू थींदी। त उहे जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जी तशरीह तमामु घणी आहे। जीअण जो हक़ु आहे, तव्हांखे मानी जेका आहे ख़ुराक जो तव्हांखे हक़ु आहे, तव्हांखे घर जो हक़ु आहे, तव्हांखे राइट ऑफ स्पीच जो हक़ु आहे, तव्हां ॻाल्हायो, तव्हांखे इज़हार जी आज़ादीअ जो हक़ु आहे, तव्हांखे सिक्योरिटी जो हक़ु आहे, तव्हांखे इंसाफ़ जो हक़ु आहे। इहे सभई तव्हांखे हक़ हिकु रियासत तरफ़ां मिलियल आहिनि। पर जिथे जबर वारियूं रियासतूं हूंदियूं आहिनि, जिथे ज़ुल्म वारियूं रियासतूं हूंदियूं आहिनि, ऐं जिथे ज़ुल्म वारा हुकुमरान हूंदा आहिनि, त उते इहे हालतूं हूंदियूं आहिनि जो असांजे समाजी दरिया में रुॻो कुन हूंदा आहिनि, जिथे सीसर हूंदा आहिनि, जिथे मच्छ हूंदा आहिनि, जिथे मांगर मच्छ हूंदा आहिनि, उहे असांजे समाज खे खाईंदा रहंदा आहिनि। त हाणे इहो अॼु असां सुरसुणीअ जो जेको ॿियो दास्तान हुयो उन ते असां गुफ़्तगू कई। मुंहिंजो दोस्त आहे, तमामु फ़िक्री क़िस्म जो दोस्त आहे, अब्दुल लतीफ़ लिगारी, ॾाढो महबूब दोस्त आहे। उहो आयो आहे मूं वटि, उन सां बि ज़ाहिर आहे लतीफ़ साईं ते ई कचहरी थींदी। अवां दोस्तनि मूंखे ॿुधो, अवां पंहिंजो वक़्तु कढियो। गुज़ारिश रुॻो हिकिड़ी अर्ज़ु रखां त हीअ जेका असां गुफ़्तगू करियूं था, हिन गुफ़्तगू में असांजो को बि ज़ाती असांजे ज़ात जो को बि इंट्रस्ट कोन्हे। हिन गुफ़्तगू में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु
असां मोहबतुनि जो पैगाम ॾियूं था ऐं असां मोहबतुनि जो पैगाम इन जे करे ॾियूं था जो मोहबत जहिड़ी हिन काइनात में का बि ताक़त कोन्हे का। मोहबत रुॻो ॿिनि वजूदनि ऐं ॿिनि फ़र्दनि जे विच में तालुक़ जो नालो न आहे। मोहबत खे इज्तमाही ऐं समाजी ऐं आलमी तनाज़ुर में जॾहिं असीं ॾिसंदासीं ऐं उन ते गौर कंदासीं त दुनिया जा सभई माण्हू जॾहिं हिक ॿिए जे आंजनि ते तड़पंदा, जॾहिं हिक ॿिए जे तकलीफ़ुनि ते तड़पंदा त यकीननि उहे तकलीफ़ूं न रहंदियूं। छाकाणि त माण्हू तमामु वॾी कुवत आहे, इंसानु तमामु वॾी कुवत आहे। हीउ जेको आम लोक हले पियो, जेको किरोड़नि जे तइदाद में आहे, उन ते हुक्मरानी केरु करे रहियो आहे? तमामु चंद मुख़्तसिर माण्हू उहे हुक्मरानी करे रहिया आहिनि। पर जॾहिं इहे किरोड़े माण्हू वोट ते ठपो हणी उन्हनि खे ऐवाननि ते पहुचाइनि था ऐं उहे किरोड़े माण्हू हिक ॿिए सां मुहबत कंदड़ हूंदा, प्यार कंदड़ हूंदा ऐं फ़ैसिलो कंदा, पंहिंजो पाण खे तब्दील करण जो फ़ैसिलो कंदा, त यकीननि तब्दीली उन्हनि जे लाइ बिल्कुलु बि ॾुखी ॻाल्हि न हूंदी। पोइ न को कुन हूंदो, न को सीसर हूंदो, न को मच्छू हूंदो, न को मांगर मच्छू हूंदो, न को वाॻू हूंदो, कंहिं बि क़िस्म जी इहा सिचुएशन ई न हूंदी। ऐं हिकिड़ो अहिड़ो अॾिजी पवंदो समाज जेको सुहिणो हूंदो, जेको हसीन हूंदो, जंहिंमें सभई इंसान बराबरि हूंदा, जंहिंमें ज़ात पात रंग नस्ल मज़हब जो का बि तफ़रीक़ न हूंदी, हिकिड़ाई हूंदी। साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली साईं अची विया आहिनि, उन्हनि अॼु ई हिकिड़ो पैरेबल लिखियो आहे जेको उन्हनि कमाल दर्जे जो लिखियो आहे त माण्हू पंहिंजे हुन कबीले में सिक्योरिटी कीअं महसूसु कंदो आहे ऐं हू पोइ हिकिड़ी हद ते अची ऐं पंहिंजो पाण खे उत्तम सम्झणु लॻंदो आहे। पर जेकॾहिं पंहिंजो पाण खे उत्तम हू न सम्झे ऐं हू महज़ रुॻो पंहिंजी आइडेंटिटी ख़ातिर उन शइ खे फॉलो करे त ठीकु आहे एसि ताईं। पर जॾहिं खां हू उत्तम सम्झणु शुरू कंदो आहे ऐं उन जे पोयां वरी तमामु घणा हिकिड़ा ड्राइविंग फोर्सिस हूंदा आहिनि जेके इन क़बाइलत खे ऊच नीच खे उभारींदा आहिनि। उन ते अॼु साईं सूफ़ी ज़ुल्फ़ली जो हिकिड़ो कमाल दर्जे जो उहा तव्हां जेकॾहिं फेसबुक ते पढ़ंदव त उहो ग़ैर मामूली आहे। साईं बि कंहिं मज़मून खां मुतासिर थी ऐं उहो उर्दू में लिखियलु आहे, ॾाढो शानदार आहे, उहो अव्हां सभिनी खे पढ़णु घुरिजे। ऐं दास्तान ॿियो अॼु असां मुकमिल कयो, उन जे समाजी पहलूअ ते असां गुफ़्तगू कई। अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त अव्हां हिन गुफ़्तगू खे शेयर कयो, घणे खां घणो शेयर कयो, त जीअं असां हीउ जेको सिलसिलो हलायो आहे ऐं जेको असां लतीफ़ साईं ते गुफ़्तगू करियूं था, जंहिंखे असां पंहिंजो फ़िक्री मर्कज़ बनायो आहे, त इहा घणनि माण्हुनि ताईं पहुचे, घणा माण्हू उन ते गुफ़्तगू कनि, बहस मुबाहिसो थिए, सुवाल पैदा थियनि, सुवाल कयूं हिक ॿिए सां, जवाब ॾियूं हिक ॿिए खे, हिकिड़ी सुहिणी प्यार भरी असीं हिकिड़ी गुफ़्तगू कयूं। जीअं लतीफ़ साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिन्ही जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं आलम इंसानियत ऐं हक़ मौजूदु।